नाज़रीन ख़बर शामिल करें था डेली इरादो न्यूज़ कराची जे ब्यूरो चीफ मंसूर चांडियो मुताबिक कराची सचल गोठ में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सगा सचल गोठ शाख पारां वेलफेयर एसोसिएशन फॉर डर्माटोलॉजिकल पेशेंट्स WADEP जे ताउन सां सगा सचल गोठ शाख जे अॻूणे सदर करम इलाही चन्ना जी याद में चमड़ी वारनि नुंहुं कन नक ऐं गले जी बीमारियुनि जे इलाज लाइ हिकु ॾींहं वारी मुफ़्त कैंप रोशन तारा स्कूल सचल गोठ कराची में लॻाई वई। कैंप में माहिर डॉक्टरनि चमड़ी जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जहिड़ो कॾंद ख़ारिश मोहिड़नि फटनि फुरड़ियुनि हसन चोर वार छणण छापाको एक्ज़ेमा वारनि नुंहुं नक कन ऐं गले जी बीमारियुनि जी मुफ़्त चकास कंदे मुफ़्त दवाऊं पिण ॾिना विया। मेडिकल कैंप में सगा जे सीनियर अॻवाननि पहुची कैंप जो पिण दौरो कयो। वधीक इन मौक़े ते डॉक्टर इलाइक़े जे रिवासियुनि ऐं सगा जे उहिदेदारनि डेली इरादो न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जो शुरू खां वठी जेका तारीख़ है उनमें इंसानी ख़िदमतन जो हिकिड़ो तसलसल है जैमें जाकिर शोबा आहिनि तइलीम जा आहिनि समाजी ख़िदमतन जा आहिनि उन सां गॾोगॾु सिहत जो तमामु अहम हिकिड़ो शोबो आहे ऐं उन में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन के इहो एज़ाज़ आहे त मेडिकल में माण्हुनि खे मुफ़्त ख़िदमतूं पंहिंजे पंहिंजे माॻ जे वेझो पहुचाइण जो सिलसिलो सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शुरू कयो ऐं पोइ उनखे ॾिसी ॿिया इदारा बि जेके से मैदान में आया त हिकिड़ो इहो सिलसिलो आहे जंहिंजो सवाब इदारनि जेको आहे उहो सभिनी सां गॾोगॾु हिननि इदारे जे कारकुननि खे बि मिले थो। तव्हां दोस्तनि मीडिया वारनि महिरबानी जो असांजे हिते आया आहियो। जीअं त सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जा पूरे सिंध में असां जेके ब्रांचूं आहिनि मुख़्तलिफ़ ब्रांचुनि में मुख़्तलिफ़ इहे कैंप लॻे कॾहिं आई कैंप आहे कॾहिं स्किन कॾहिं जनरल बि जीअं त असां बि हिते सिगा सचल ब्रांच वारा बि कुझु अॻु में जेको अखियुनि जे आई कैंप लॻाईसीं हिते हुनजा ऑपरेशन बि थिया। इन सिलसिले में वरी जेके अॼु असांजी जेके हिते आहे स्किन कैंप आहे हिते वरी सुठा डॉक्टर माहिर आहिनि डॉक्टर मंज़ूर मेमन साहब आहिनि ॿिया हुन सां ENT जो बि माहिर डॉक्टराणी आई आहे उहे हिते हीअ दवा जेको मुफ़्त ॾिनी वेंदियूं मुफ़्त चेक सां पूरे एरिया जेके असां ग़रीब पंहिंजा माण्हू पंहिंजा सां उन्हनि खे सहूलियत ख़ातिर असां जेको हिते स्किन कैंप लॻी आहे इंशाल्लाह ॿी बि असां जनरल जेके कैंपियूं हूंदियूं उहे बि हिते लॻाईंदासीं। एसोसिएशन जी हिकिड़ी रिवायत रही आहे जीअं असांजे चेयरमैन साहब जन ॿुधायो त इहो माशाअल्लाह असांखे क्रेडिट वञे थो सिंध इन्हनि खे जो ही मुख़्तलिफ़ शोबनि सां गॾोगॾु जेको तालीम हिकिड़ो अहम शोबो आहे कंहिं बि क़ौम खे सघारो करण लाइ उनखां पोइ हेल्थ जो जेको शोबो आहे डिज़ास्टर हुजे मुख़्तलिफ़ शयुनि में सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो हिकिड़ो पंहिंजो किरदारु रहियो आहे ऐं उन ई सिलसिले जी हीअ हिकिड़ी कड़ी आहे जेको जेके बि सिंध जा मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि उन्हनि में इहे शयूं जेके आहिनि थींदियूं रहनि थियूं। अॼु हिते रोशन तारा स्कूल में सिंध ग्रेजुएट तरफ़ां जेका करम अली चन्ना मरहम करम अली चन्ना जे नाले सां हिकु कैंप लॻाई वई आहे स्किन जे हिसाब सां उन स्किन में नहनि जी वारनि जी ऐं ॿियूं जेके चमड़ी जी बीमारियूं आहिनि उनजी लॻी वई आहे। जी तंज़ीम सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जी जेका सॼी सिंध ते कमु करे थी ऐं असांजी सॼी सिंध में जेके जिते ब्रांचूं आहिनि उते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कैंप्स लगन थियूं आई कैंप लगे थी मेडिकल जनरल मेडिकल कैंप लगे थी स्किन कैंप लगे थी। अॼु असीं सचल गोठ ब्रांच जे तरफ़ां स्किन कैंप कई आहे जंहिंमें ANT डॉक्टर बि आहिनि ऐं असीं इहा जॾहिं खां ही ब्रांच असांजी बुनियादु पियो आहे उन वक़्त खां वठी असां मुख़्तलिफ़ कैंप्स कयूं आहिनि ऐं कंदा रहूं था ऐं कोशिशि आहे त पंहिंजे अवाम जी पंहिंजे क़ौम जी ख़िदमत करियूं। सुल्तान डॉक्टर जावेद इकबाल शेख ऐं साम्हूं वेठा आहिनि डॉक्टर प्रकाश ऐं असां स्किन जा स्पेशलिस्ट आहियूं ऐं हिते रोशन तारा स्कूल में असां सिगा जे ताउन सां गुज़िरियल 20-22 सालनि खां असां हिते फ्री स्किन कैंप लॻाईंदा रहिया आहियूं ऐं उन सिलसिले जो ही कैंप आहे जेको असांजी जेको तंज़ीम आहे उनजो इहो आहे वाडिब जो 715 कैंप आहे इहो सॼी सिंध में लोअर बलोचिस्तान में कैंप लॻाईंदा रहंदा आहियूं। हिते असां सां गॾु लेडी डॉक्टर बि आहे जेका ENT जी स्पेशलिस्ट आहे वरी सर्जन आहे उनखे बि असां हिन दफ़े घुरायो आहे त जीअं हिते जे माण्हुनि खे हिकिड़ी एक्स्ट्रा हिकिड़ी इज़ाफ़ी जेका हिकिड़ी सहूलियत मिली वञे। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सचल गोठ शाख पारां अॼु रोशन तारा स्कूल सचल गोठ में वाडेब जे ताउन सां स्किन कैंप यानी चमड़ीअ जूं बीमारियूं वारनि जी का बीमारी आहे नहनि जी बीमारी आहे इन खां अलावा नक कन या गले जूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जा स्पेशलिस्ट माहिर डॉक्टर अॼु हिते मौजूदु आहिनि
जेके न सिर्फ़ु तपासनि पिया चकास कनि पिया बीमारीअ जी पर इन सां गॾु मुफ़्त दवाऊं बि फ़राहम करे रहिया आहिनि। असांजे इलाइक़े में अनफॉर्चुनेट इहो आहे त आबहवा जे करे ऐं ॿियनि मसइलनि जे करे चमड़ीअ जूं अहिड़े क़िस्म जा फंगस ऐं ॿियूं बीमारियूं थियूं आहिनि जेके वॾो मसइलो पैदा करे रहियूं आहिनि, ख़ासि करे जेको मज़दूर तबिको आहे या मिडिल क्लास जा माण्हू आहिनि उन्हनि लाइ। इन जे करे इहो असां सम्झो हो त इहो ज़रूरी आहे त उन्हनि खे मुफ़्त चकास लाइ हिन क़िस्म जी कैंप लॻाइजे जेका अॼु रोशन तारा स्कूल सचल ॻोठ में लॻाई आहे। माने सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे पारां अॼु हिते ई रोशन तारा स्कूल सचल ॻोठ में स्किन कैंप ख़ासि करे चमड़ीअ जी बीमारियुनि जंहिंमें चमड़ीअ जूं बीमारियूं अक्सर जेको आहे सो माण्हुनि में इहा बीमारी इलाही फैलियल आहे ऐं माण्हू परेशान आहिनि। अस्पताल ताईं उन्हनि जी रीच पहुचणु ॾुखी हूंदी आहे। उनजे लाइ सिगाए तरफ़ां हीअ हिते कैंप क़ाइमु कई वई आहे ऐं इन में चमड़ीअ जी बीमारियुनि जा माहिर डॉक्टर ख़ासि तौर तमामु हिकिड़ो सीनियर डॉक्टर आहे डॉक्टर मंज़ूर मेमून साहिबु ऐं उनजी पूरी टीम ऐं उन सां गॾोगॾु ENT गले ऐं नक ऐं कन जे बीमारियुनि जा माहिर डॉक्टर बि हिते आहिनि, लेडी डॉक्टर्स आहिनि। उहे मरीज़नि खे मुफ़्त जेको आहे सो चेक करे रहिया आहिनि ऐं दवाऊं बि फ़राहम करे रहिया आहिनि।